अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। राति हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। SHO अली हसन जतोई उहो शहीद थी वियो आहे ऐं उन जी शहादत खां पोइ फ़ौरन हिकिड़ी स्टेटमेंट अचे थी SSP जे तरफ़ां त उनखे पंहिंजे पुलिस अहलकारनि जी गोलियूं हणी क़तलु कयो आहे। इंतिहाई अफ़सोस जोॻो अमल आहे, पर मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त ॾिसो, कुझु अर्सो पहिरियां इन ई लोकेशन ते असांजो SHO खमीसो ख़ान बिरोई बि शहीद थियो हुयो ऐं उन जे हवाले सां बि कुझु धुरियुनि जो ख़्यालु आहे या कुझु शक शुबा माना अहिड़े क़िस्म जा ई वञनि पिया त उनखे बि पंहिंजे पटे बि आहिनि पुलिस में। जेतोणीकि अॼुकल्ह असां वटि पुलिस जा SHO जेके बि आहिनि उहे पंहिंजा प्राइवेट गार्ड जेके ॾुआरी टाइप माण्हू हूंदा आहिनि उहे पाण सां गॾु रखनि था, वर्दी पाइनि कोन था, खुलेआम हथियार खणी घुमनि था, क़ाबिली गाॾियुनि में घुमनि था। इहो त सिलसिलो हले थो। इहो हुकूमत जे इजाज़त SP जे इजाज़त ऐं परमिशन सां इहो सिलसिलो हले थो। गैर क़ानूनी जेको सॼो आवाम जेको आहे उहो ॾिसे थो ऐं उन्हनि खे ॾंदे आङुरियूं आहिनि त इहो छा थो हले। पर हिकिड़ो प्राइवेट माण्हू पुलिस SHO सां, हिकिड़ो ॾोहारी केसनि में घुरिबल माण्हू उहो पुलिस जो हथियार खणी SHO जी गनमैनी थो करे, माण्हुनि खे पकिड़े थो। हाणे हिकिड़ो चोर वरी ॿियनि ॾोहारियुनि खे जेको आहे पकिड़ण जे लाइ हले थो रेट। बहरहाल इहो हिकिड़ो वरी अलॻि किसो आहे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त SHO खमीसो ख़ान बिरोई जॾहिं शहीद थियो त उन जी शहादत खे हिकिड़ो वॾो मान मिलियो। उन जी शहादत जे हवाले सां पुलिस डिपार्टमेंट ख़ुदि मुतारिक थी, उनखे मुख़्तलिफ़ एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। आला अमलदार पुलिस अफ़सरान उहे पहुता ऐं हिकिड़ो उन जी शहादत खे हिकिड़ो बहितरीनु जेको आहे उहो रुतबो ॾियारियो वियो। पर हीउ जेको आहे असांजो हिन वक़्तु जेको SHO अली हसन जतोई साहिबु आहे, उन जी शहादत जे हवाले सां न डिपार्टमेंट माना हिन क़िस्म जी तारुक थी वठे, न वरी छो त मेन त डिपार्टमेंट आहे न। जॾहिं SSP पहिरियां ई काई कंहिं क़िस्म जी कमेंट करे हिकिड़ी ॻाल्हि खे हिकु तरफ़ करे छॾे थो त उनखां पोइ बाक़ी त पज़ीराई जी का सवाल ई पैदा नथो थिए। त सोशल मीडिया हुजे या हितां जो आम माण्हू हुजे, असां वटि ॾिसो इहो कल्चर रहियो आहे ऐं थींदो बि रहियो आहे त कोई बि सरकारी अमलदार जेकॾहिं ईअं बि मरी वेंदो आहे या क़तलु कयो वेंदो आहे ज़ाती दुश्मनियुनि में बि, पर उहे सिलसिला पंहिंजा प्राइवेटली हलंदा आहिनि। पर सरकारी डिपार्टमेंट जेका आहे उनखे पंहिंजो ड्यूटी दौरान हिकिड़ो उनजी खे ॾियारे मर्डर या क़तल या शहादत जो रुतबो उनखे ॾियारे, उन सां हिकिड़ो आहे त ग़रीब जो मिसकिन जो पोयों हिकिड़ो सिलसिलो जुड़ी वेंदो आहे। सरकारी उनखे कुझु रिलीफ मिलंदो आहे, उनखे हिकिड़ो शहीद कोटा तहत उनजे औलाद खे कुझु बि मिली सघे थो बेनिफिट। उनखां अलावा बि खोड़ सारा माना हिकिड़ा सिलसिला हूंदा आहिनि। त ॿिन्ही जे ॿई SHO शहीद थियनि था ऐं ॿिन्ही जी कहाणी तक़रीबन वञी साॻी पसे पर्दा माना आहे। पर जेका ॻाल्हि इहा आहे त उन वक़्तु जेको शहीद SHO खमीसो ख़ान बिरोई जे टाइम ते जेको SSP हुयो उहो शाहसेब चाचड़ हो ऐं उहो सिंधी हुयो शायदि, इन जे करे। ऐं हीउ जेको SHO आहे SSP आहे उहो मां त सिंधी पंजाबीअ जो रंग न ॾींदुमि, पर हर ऑफिसर जी पंहिंजी हिकिड़ी कहाणी आहे, हर ऑफिसर जी पंहिंजी पॉलिसी आहे। जेतिरो सिलसिलो इहो आहे त अॼुकल्ह ज़ुल्म जो दौरु आहे भाऊ। ज़ुल्म जे दौर में माण्हूअ खे जेतिरो रिलीफ मिले फ़ाइदो मिले ओतिरो भलो, नुक़सानु ॾियण जे बजाए फ़ाइदो मिले त उहो भलो न। त असांजे जेको आहे न शहीद अली हसन जतोई साहिब सां मूंखे सम्झ में नथी अचे त डिपार्टमेंट तकड़ कई, जल्दबाज़ी करे कोई इन क़िस्म जो जेको आहे उहो स्टेटमेंट ॾिनी या छा थियो, छा वजूहात आहिनि। पर मां सम्झां थो पियो त जेकॾहिं SSP साहिबु चाहे हा ऐं SSP खे ईअं करणु घुरिजे हा त शहीद खे उहो पंहिंजो डिपार्टमेंटली उहो रुतबो जेको आहे ॾियारियो वञे हा। छो त भली जा पुलिस वारा ई उनजे कढ लॻा त पुलिस वारनि सां गॾु केरु हूंदो, या उहे पुलिस वारा जेकॾहिं आया त उहे उनखे शहीद करे भॼी विया। मुख़्तलिफ़ कार्ड माना मंज़र ते आया आहिनि, ॿिया टिया सिलसिला हिकिड़ा जुड़नि था।
उन हवाले सां मां सम्झां थो पियो त कुझु जेके सोशल मीडिया सार्फ़िन आहिनि जेके ख़ासि करे इन्हनि मामलात खे वधीक ॼाणनि था उहे थोरो इन ते डिबेट कनि। मां त इन हवालनि सां एॾो को एक्सपर्ट या एक्टिव न आहियां रहियो ऐं मूंखे तव्हां रिपोर्टिंग ॾिसंदव या मुंहिंजा तजिया ॾिसंदव त पुलिस जे हवाले सां तमामु घटि रहिया आहिनि। त पुलिस सां मुंहिंजी अटैचमेंट माना न हुअण जे बराबरि आहे। मुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आवाम सां ग़रीब माण्हूअ सां उन सां हिकिड़ो लाॻापो हूंदो आहे जुड़ियल ऐं उन जे मसाइल ते ई मां ॻाल्हाईंदो आहियां। ऐं वधि में वधि जेके आम माण्हू जेकॾहिं सरकारी डिपार्टमेंट सां जेके जुड़ियल के मसइला हूंदा आहिनि उन ते थोरो घणो मां डिबेट ऐं डिस्कस कंदो आहियां। त उन हवाले सां असांजा जेके ज़िले शिकारपुर में वेठल साहब इहे आहिनि या सखर जा दोस्त आहिनि त उन ते बि थोरो मां सम्झां थो पियो त ॻाल्हाइणु घुरिजे। तव्हां त जेको शहीद आहे अली हसन जतोई एसो उनखे पंहिंजो हक़ु मिलणु घुरिजे, उनजे बचड़नि जी मालिकी थियणु घुरिजे, उनजे घर जी मालिकी थियणु घुरिजे। SSP शिकारपुर खे उनजे लाइ को ऐलान करणु घुरिजे। DIG साहिब खे कोई उनजे हवाले सां ऐलान करणु घुरिजे। उहो पंहिंजी ड्यूटी ते वेंदे शहीद थियो आहे, घर कोन पियो वञे, घरऊं ड्यूटी ते अचे पियो, ड्यूटी ते अचे पियो रस्ते में हुयो त माना ड्यूटी जे दौरान शहीद थियो आहे।